आगाह कयां खे अहम ख़बर है। सिंध सरकार नैब केसिस में जवाबदार ॼाणायल सूबे के 6 मुख्तियारकारन, 2 सब रजिस्ट्रारन और 5 तपेदारन समेत 15 मुलाज़मन के बदली कर छॾियो आहे। अपडेट कंदा हलूं। सिंध हाई कोर्ट के हुक्म ते बदली थियलन में जैकबाबाद, सांगड़, मलीर और लखी गुलाम शाह जा मुख्तियारकार शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं जैकबाबाद में नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध सरकार परगणी के 6 मुख्तियारकारन समेत 15 मुलाजमन के बोर्ड ऑफ रेवेन्यू में रिलीव कर छॾियो आहे। यो हुकुमनामो सिंध हाई कोर्ट के हुक्म से जारी थी है, जैमें जवाबदार नेब केस में जवाबदार ॼाणायल आहिनि उन्हनि खे सिंध बोर्ड ऑफ रेवेन्यू में रिलीव किया है, जैमें सूबे जा 6 मुख्तियारकारन, सांगड़ में अब्दुल रशीद काका, जैकाबाद में गुलामाबाद सदायो, मलीर में ममताज चना, लखी गुलाम शाह में अब्दुल हमीद कटो और उन्हीं समेत 2 मुख्तियारकार असदुल्ला सोलंकी और अलीकबर पयारन अदवैदी मुअत्तल थियल। इनका अलावा सब रजिस्ट्रारन 5 तपेदार समेत 15 मुलाजिम जैमें क्लार्क भी शामिल आहिनि उन्हनि खे सिंध हाई कोर्ट के हुकुम से बोर्ड ऑफ रेवेन्यू रिलीव किया है, छाकाणि ये इन्हनि जा नाला नेब केस में आहिनि या नेब केस में जवाबदार तौर केसन के मुंह ॾेई रहिया आहिनि। जी इन जे करे उन्हनि खे ठीक है नवाज़, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।